टाउन कमेटी बोज़ारोडा वार्ड नंबर 5 जे 8 खां वधीक ॻोठनि खे मिलाईंदड़ मेन पुल गुज़िरियल बरसातुनि में किरी पट पइजी वई। 1.5 साल गुज़रण बावजूदि पुल बहाल न थी सघी, जंहिं करे ॻोठाणा सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॻोठाणनि जो तक जे चूंडियल नुमाइंदनि ई ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ निसार अली कुबर, फ़कीर नियाज़ कुबर, मोहम्मद खान खरवालो, इदरीस यर, ज़ुल्फ़कार ताराणी ॿियनि जेकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पुल जेके आहे ॻोठ मोहम्मद माकन कुबर आहे, दरगाह पीर अरबाब शाह जो रस्तो आहे, ऐं दोदो खान खरवालो आहे, उन खां अलावा वाहिद बख्श कुबर आहे, बेगीवा आहे। ही टोटली ॻोठ आहिनि जेके हिन रस्ते तां अचनि वञनि था पिया। हिन में का बि सहूलियत हिन रस्ते ते न आहे, न पुल आहे न को ॿियो अहिड़ी माना हिन असांजो मुतालबो आहे त हीउ पुल ठहिराए ॾिनी वञे। न ई हिते को चेयरमैन लड़ी आहे असां वटि, न AC लड़ी आहे, न DC लड़ी आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे त असांखे पुल ठहिराए ॾिनी वञे। हीअ दरगाह पीर अरबाब शाह ॾे लाश खणी वञनि था माण्हू, उन्हनि लाइ वॾी हिकिड़ी अज़ाब जे जहिड़ी ॻाल्हि आहे जो हिन पुल तां टुपी अहिड़े हिन पाणीअ मां टुपी ऐं वञनि था पिया। इहो असांजो मुतालबो आहे त पुल ठहिराए ॾियनि। हीअ असांजी पुल आहे, ॻोठ मोहम्मद माकन कुबर आहे, बेगीवा आहे, दोदो खान खरवालो आहे। हीअ पुल असांजी ठही न सघी आहे, हिन महिल ताईं 1.5 साल गुज़री वियो आहे। ॿार नंढा स्कूल अचनि था, दवा दारूअ जे लाइ असांजो रस्तो पुल न आहे। नंढा ॿार अचनि था, उहे पुल में किरी था पवनि, उहे अचण जे लाइ तयारु न आहिनि। अरबाब शाह आहे, उन ते लाश खणी अचण जे लाइ माण्हू तयारु न आहिनि। जेके अचनि था हिते पुल ते बि मोटी था वञनि पोइते, उहे यार ठहे लाइ अॻिते अची नथा सघनि। इहा अपील कजे थी MP MNA खे त इहे अची पुल ॾिसनि ऐं ठहिराइनि। असांजो मेन रस्तो आहे दरगाह पीर अरबाब शाह जो आहे। हिते केतिरा ई माण्हू अचनि था, ज़ियारती अचनि था, ॿिया माण्हू अचनि था, उहे हितां ॾिसी पोइ हिते मोटी था वञनि। असांजो जाइज़ी मसइलो आहे, हक़ी मसइलो आहे। असांजी पुल आहे, ख़सीस पुल आहे, असांखे त मिटी विझराइजनि, असांजे त घर ताणी त रस्तो कान्हे। होॾां त असां पाणीअ में अचूं था, हिते अचूं था, असांजो कट लॻो पियो आहे, असां वञूं काॾे। असांजी हर शइ बंदि आहे, घरनि में बंदि थिया वेठा आहियूं। असांजे चेयरमैन खे असांजी अपील आहे, MP MNA खे अपील आहे, DC खे अपील आहे, अचे हिते इनकारी कंदे अचे, इहे हालात ॾिसनि। असांखे ग़रीबनि मिस्किननि सां 1.5 साल थी वियो आहे, असांखे केतिरी हालात आहे। असांजो हक़ त घणो आहे, असांखे रस्तो ठाराए, मिटी रोड नथा, मिटी क्रेन ते सरब असांखे मिटी विझराइजनि त असां सहूलियत थी वञे, नंढड़नि बचड़नि लाइ थी वञे। नंढा बच्चा असांजा अची नथा सघनि, हिते अचनि था, काठी तो किरी था पवनि, हुननि खे वरी कढूं था। केतिरी मोटरसाइकिलूं असांजूं हिते ग़रीब आहिनि, हज़ारे माण्हू अचनि था ज़ियारत लाइ दरगाह ते पीर अरबाब शाह ते, हो पोइते ई मोटी था वञनि रस्ते जे करे। त भई आहे छा 5 वार्ड में तव्हांखे ख़सीस पुल नथी मिले। असांजो पुल जो सही मुतालबो आहे, मुतालबो त सॼे दग जो आहे। असां त सॼे दग जो नथा कनि हलो त पुल जो त ख़सीस मुतालबो कनि। चेयरमैन करे, DC साहब खे अपील आहे उहो करे, MP MNA खे अपील आहे उहो करे। असांजो ख़सीस मुतालबो आहे, थोरो आहे। केतिरा ई माण्हू असांजा हिते जेके दर पदर आहिनि साईं। असांखे दग न आहे, असांजा नंढड़ा ॿार अचनि था, हिते मतिलबु किरी था पवनि। स्कूल जे लाइ वञण जे लाइ परेशान आहियूं। हेॾो असांजी दरगाह आहे, लाशूं खणी था अचूं, जनाज़े वञण जेतिरो दग न आहे। ॿियो त असांजो वॾो को मुतालबो ई सर न आहे। असां घणी दां ई नथा कयूं। ॿियो त असांजे घरनि में कुझु घरनि मां पाणी ते अचूं था, हितो हाणे हीअ दड़ी आहे, हिन ते सर घणो ख़र्चो बि न आहे। असां सां ज़ुल्म आहे साईं। असां हितो मतिलबु अचणु वञणु स्कूल जे लाइ ॿार बि नथा वञी सघनि। उहे बि चवनि था, बाबा या अम्मा चवनि था भाई हितां असां किरी था पऊं, असांजा किताब पुसी था वञनि। असां पढ़ाई जे लाइ मेन हिते मतिलबु सिंध में तालीम न आहे। अगरि तालीम पियारनि जे लाइ असांखे का सहूलियत न आहे, असांखे दग न आहे, असांखे को बि हिते मतिलबु सहूलियत न आहे। MP MNA चेयरमैन साहब खे सभिनी खे अपील आहे त एतिरो ख़र्चो बि सर न आहे जो मतिलबु घणो हुजे, इहा महिरबानी कराए सिर्फ़ु पुल हणाए ॾियनि। इहा ई असांजे वॾा उन्हनि जा सर थोरा थींदा, उन्हनि जा अहसान थींदा। इहा रुॻी हूअं त असांजी सर सार कोन था लहनि, एतिरो सिर्फ़ु अची ॾिसनि, असांजा हालात न ॾिसनि, भला कब्रिस्तान ते ई ॾिसनि, दरगाह ते ई ॾिसनि, उन्हनि ते ई रहम कनि, भला असां नथा कनि, हुन लाशनि ते ई कनि जेके असां खणी था वञूं। असां एहतजाज कयो आहे हिन रस्ते जे लाइ, ख़ासि रस्ते जे लाइ। रस्तो असांखे मेन पुल रुॻी उहा नथी मिले सघे। असां वॾो आज़ार में आहियूं, वॾी तकलीफ़ में आहियूं। ही ॻोठाणा सभु तकलीफ़ में आहिनि। मुक़ाम ते को लाशो खणी वञण लाइ को तयारु न आहे साईं। पाणीअ मां टपी मुक़ाम ते था वञूं लाशो खणी। दवा दरमल लाइ को बि माण्हू जेको बीमार थो थिए उहो घरे एक्सपायर थी थो वञे। का बि सहूलियत न आहे, काॾे वञूं कीअं कयूं। को न MP आहे न MNA आहे, न को बि हिते लड़ी आयो आहे, असांखां कहीं न पुछो आहे त छा तकलीफ़ आहे तव्हांखे। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे एहतजाज कंदड़नि जो चवणु हुयो त पुल ऐं रस्तो बहाल न हुजण करे
बीमार मरीज़नि खे अस्पताल पहुचाइण में सख़्तु ॾुखियायूं पेश अचनि थियूं, जॾहिं त स्कूल वेंदड़ शागिर्द रस्तो न हुजण करे स्कूल वञण खां लवाए रहिया आहिनि। क़ब्रस्तान वञण लाइ बि पाणीअ मां गुज़रणो पवे थो। तक जे चूंडियल नुमाइंदनि समेत हिन वक़्त ताईं कंहिं बि सार न लधी। हिननि वधीक चेयरमैन टाउन कमेटी बोज़दार वॾा ज़िले ख़ैरपुर इंतिज़ामिया ऐं वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त इन मामले जी नोटिस वठी असांजे ॻोठनि जो रस्तो बहाल करायो वञे। कैमरामैन मोहम्मद अब्बास जाफ़री सां गॾु शाहिद जाफ़री, जेकब न्यूज़ बोज़दार वॾा।